ड्रामे सारा साजिदा ज़रिए आलमी सतह ते पंहिंजूं सलाहियतूं मञाईंदड़ अनमोल बलोच जो वास्तो सिंध जे ज़िले कशमूर जे हिक ॻोठ सां आहे। अदाकारा अनमोल बलोच पंहिंजी ज़िंदगी जो घणो करे हिसो कराची में ई गुज़ारियो आहे ऐं कराची मां ई तालीम पिराई आहे। ख़ूबसूरत अदाकारा अनमोल बलोच कराची यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन कई आहे। अनमोल जी ख़्वाहिश आहे त हू मुस्तक़बिल में अहद रज़ा मीर, फवाद जलाल ऐं बिलाल अब्बास खान सां हीरोइन तौरु कमु करे। अनमोल खे मौसीक़ी पसंदि आहे। हू चवे थी त संदसि ख़्वाहिश आहे त कॾहिं खेसि मौक़ो मिलियो त हू पियानो वॼाइणु ज़रूरु सिखंदी। अनमोल पंहिंजे फैशन सेंस जे करे चवंदी आहे त हू मौक़े जी मुनासिबत सां कपिड़ा पहिरींदी आहे ऐं जेको ज़माने में हलंदो आहे उन खे बि तरजीह ॾींदी आहे। अदाकारा जी ॿियनि छोकिरियुनि खे बि सलाह आहे त हू रुॻो सब्र सां महिनत कनि ऐं ॿिया मामला ख़ुदा ते छॾे ॾियनि। हाणे अनमोल बलोच फिल्मुनि में पिणु जोहर ॾेखारणु चाहे थी।